दरगाह साईं जीवन शाह बुखारी। ही दरगाह कैंटोनमेंट एरिया जे बैक साइड ते आहे। जेकब तलाह ऐं पंहिंजो कुंभरनि जो ॻोठु। साईं जीवन शाही दरगाह ही चवनि था त कल्होड़नि जे दौर जी आहे। ऐं ही हिन पासे ई उहे तलाह आहिनि जिथां मिटी खणी ऐं कल्होड़नि जो मियां ग़ुलाम शाह जो जेको कोट आहे उन खे अॾियो वियो हो। हींअर हिन दरगाह जो गादी नसीम चा जो मखण ख़ान जतोई आहे। तमामु प्यारो सुहिणी सूरत वारो माण्हू आहे। हेॾां ही भर में मस्जिद आहे। उन खां परियां मुजाविर जिलानी सैयद चढ़िया अचो। ही साईं जी जीवन शाह जी सरकार जी दरगाह आहे। अच्छा, हिकिड़ी इहा हक़ीक़त हैदराबाद में जेके बि तक़रीबन दरगाहूं आहिनि इहे सभु बुखारी सादातनि जूं आहिनि। हक़ मौजूद सरकार बिस्मिल्लाह। ही रोज़ो वरी ॿीहर शायदि तामीर थियो आहे या परस्तर थियो आहे। हक़ रोज़ो साईं जो गुंबद तमामु बहितरीनु ठही वियो आहे। हालांकि ही पहिरीं भेरो ई हूंदो ठहियलु। साईं जीवन शाह बुखारी हक़ मौजूद। ही रोज़ो जिन मिस्त्रियुनि ठाहियो आहे ही पाकपतन पंजाब जा मिस्त्री आहिनि। जिन दोस्तनि पंहिंजो फ़ोन नंबर बि ते ॼाणायो आहे ऐं ही रोज़ो उन्हनि तामीर कयो आहे। हीअ हाणे तक़रीबन वेझड़ाई में ठहियो आहे न। हा सही। ही साईं जी मज़ार आहे। साईं जीवन शाह माना हैदराबाद शहर जे बसि विच में ई आहे ईअं सम्झो। पुराणो कुबो जेको आहे साईं जो ठहियलु हुयो उहो सीरोली ऐं मिटीअ ते। पर ही वरी बि जी उन खां पोइ पुन फ़कीर खां पोइ रहीमदास खां पोइ मखण फ़कीर ऐं मिसकिन बाबा जेका हुते पंजाब मां हिते ईंदा आहिनि काफ़ी वेंदा आहिनि दरवेश। सही माना हिननि जा मुरीद आहे। कलोड़ा दौर जी दरगाह आहे। इहा त पुराणी शइ हाणे दरगाह में का बि न रही आहे सवाइ तुरबत खां। ॿियूं शयूं जेके आहिनि से मिसमार थी वई पर कुबो वरी बि आलीशान शानदार कुबो ठही वियो आहे दरगाह जो। 12 कम टाइल जो हले पियो तव्हांखे ॾेखारियो। ही चारों तरफ़ साईं जे बागीचो आहे। अलम पाक आहे ऐं हिन पासे मस्जिद बि अथसि ऐं परियां वरी साईं वारनि जे गदी नशीन जेको वॾो आहे उनजी बि मज़ार आहे। ही कमु कनि पिया। ही टाइल्स ऐं मार्बल जो कमु हले पियो। ही दोस्त कुझु नक्शो पियो ठाहे न। ही कारीगर आहिनि जेके मिस्त्री नक्शो ठाहे पियो। ही तव्हां दरगाह जो नक्शो पिया ठाहियो कुझु। ही दोस्त आहे जेको ही कालम ते जेको कमु कंदो उहो। तव्हां किथे जा आहियो। हैदराबाद। ही कमु कनि पिया न माशाल्लाह। नंढो सन्हो कमु जेको आहे दरगाह जो ई कनि पिया। ही काशी हणनि पिया। ही दरगाह जी काशी। ही साईं जो नंढड़ो हिकिड़ो हाथ बाग़ आहे। ही कचो किलो जेको आहे मियां ग़ुलाम शाह कल्होड़े जे बैक साइड ते कुंभार पाड़े में। ही मस्जिद बि पुराणी आहे उन ज़माने जी जेका दरगाह सां लॻो आहे। हा पहिरियां हीअ मस्जिद नंढी हुई पोइ जेको आहे हुनखे वॾे पैमाने ते ठाहियो वियो। माशाल्लाह थधी मस्जिद आहे माशाल्लाह हवादार। ही मस्जिद आहे दरगाह सां लॻो।
माशाल्लाह नंढड़ी ख़ूबसूरत मस्जिद आहे, तमामु हवादार ऐं ज़बरदस्त बहितरीनु। दिलि सां ख़र्चु कयो वियो आहे मस्जिद ते, भई दरगाह ते बि ईअं माशाल्लाह। मौला हिन खे वधाईंदो जाजे मखण खान जतोई खे। ही सॼो सामान टाइल्स मार्बल हणी इन मस्जिद खे सुहिणो ख़ूबसूरत करे छॾंदासीं। तव्हांजो गुंबद बि सरकार जी जो शानदार पियो ठहे, ही शानदार गुंबद ठही तयारु थी वियो बहितरीनु माशाल्लाह। ही साईं बाबा रहीमदास जतोई कादरी कलंदरी ख़िदमतगार सरपरस्त आला रईस हाजी मखण खान जतोई। ही उन दरगाह आहे साईं मिस्कीन शाह जीलानी फ़कीर रहीमदास जतोई। ही साईं मिस्कीन फ़कीर ख़िदमतगार हुयो दरगाह जो। हिन दुकानदार पंजाब में हींअर था पोइ में कराची हक़ अच्छा ही दरगाह जो ख़िदमतगार हो साईं। हिन दुकानदार हाणे बि जेको आहे सो हिन टाइम ते दरगाह में अचनि था। बाबा मलण शाह कादरी मस्त कलंदरी, मोहम्मद शफ़ी अल मारूफ शेर अली सरकार कलंदर मस्त अली, नंदन बाबा हाजी हयात अली सरकार। हयात फकीर ही हयात अली साईं जी तस्वीर आहे जेको पठान कॉलोनी में जंहिंजी तुरबत आहे साईं हयात अली।